नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त समारोह में पघार न मिलण खिलाफ़ वैक्सीनेटर्स जो एहतजाजी मुज़ाहिरो। जी नाज़रीन, रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह के मुताबिक समारोह में पघार न मिलण खिलाफ़ वैक्सीनेटर्स जो एहतजाजी मुज़ाहिरो। समारोह ज़िले उमरकोट के सेहत खाते जे NTS टेस्ट पास वैक्सीनेटर्स जो पघारूं बंद करण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी हथन में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब समारोह अॻियां मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अॻवाणनि में अली गुल, मोहम्मद अशरफ, प्रदीप कुमार, विनोद कुमार, हिमायत कपरी, प्रेमचंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां NTS टेस्ट पास कई पर असांजूं पघारूं बंद कयूं वयूं आहिनि। सिंध जे 17 ज़िलनि में पघारूं थी वयूं आहिनि। सिर्फ़ ज़िले उमरकोट समेत कुछ ज़िलनि में वैक्सीनेटर्स जो पघारूं बंद कयूं वयूं आहिनि। 11 ख़तरनाक बीमारियुनि जी वैक्सीन असां कयूं था। कोरोना में पाबंदी सां असां कमु कयो पर इन बावजूद बि असांजूं पघारूं बंद कयूं वयूं आहिनि। असांजा ख़ानदान फ़ाक़ाकशी ते मजबूर आहिनि। गुज़िरियल ॾींहुं असांजे हिकु साथी उमरकोट में एहतजाज कंदे पाण सां आणण जी कोशिश कई, जेको हैदराबाद अस्पताल में ज़ेर इलाज आहे। हिननि घुर कई त असांजूं पघारूं जल्द ॾिनियूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ज़िलो उमरकोट असांजो मुतालबो इहो आहे त जी 17 डिस्ट्रिक्ट में जंहिं तरह सां पघारूं कयूं वयूं आहिनि अहिड़े रीति असांजे डिस्ट्रिक्ट उमरकोट जूं बि पघारूं कयूं वञनि। असीं पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां करण लाइ तयारु आहियूं। जी पहिरीं कंदा रहिया आहियूं, हाणे बि कंदा रहंदासीं। बराए महिरबानी असांजूं पघारूं जारी कयूं वञनि। बिना पघार जे जो असांजे लाइ ड्यूटी करणु तमामु मुश्किल आहे। जी ते ईद अची रही आहे ऐं असांखे असांजूं पंहिंजूं ज़रूरतूं आहिनि ऐं पंहिंजा माली मसइला आहिनि। तंहिं करे असीं वस वारनि खे इहा ई अपील कयूं था, असीं NTS पास वैक्सीनेटर हर जाइ ते हर हंधि कमु करण लाइ बिल्कुलु तयारु आहियूं। असांजूं पघारूं जारी कयूं वञनि। जी 17 डिस्ट्रिक्ट जूं कयूं वयूं आहिनि। जारी रहंदी, असांजूं पघारूं जारी कयो, असांजूं पघारूं जारी कयो, जारी आहे जारी रहंदी, असांजूं पघारूं जारी कयो, असांजूं पघारूं जारी कयो, असांजूं पघारूं जारी कयो, जारी कयो, असांजूं पघारूं जारी कयो, जारी कयो, जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। एक सिंध दो निज़ाम। NTS पास वैक्सीनेटर अॼु प्रेस क्लब समारोह ते बरोमुन एहतजाज करे रहिया आहियूं। असांजो सिंध गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो आहे त गुज़िरियल 2 महीननि खां जेको असांजी पघार रोकी वई आहे, महिरबानी करे असांजी पघार कई वञे। जीअं असां वञी उन्हनि ॻोठनि में वञी इहे जेके बचा आहिनि जंहिंखे असीं 11 मौतमार बीमारियुनि खां बचाईंदा आहियूं, वरी बि उन्हनि खे उहा वैक्सीन करे उन्हनि बीमारियुनि खां बचाए सघूं ऐं जीअं को आउटब्रेक न थिए उन खां बचाए सघूं। सो आला उहिदेदारनि खां इहो ई असांजी पुरज़ोर अपील आहे त महिरबानी करे असांजूं पघारूं जारी कयूं वञनि। महिरबानी।